अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां या नोमान चन्ना मां खड़ी तो ताला नवा नवा प्रोग्राम दोस्तों जीअं त तव्हांखे मालूम हूंदो त पहिरियां मां तव्हांखे वीडियो रखियूं हुयूं त यूट्यूब ते पैसा कीअं कमाइजनि, उहा वीडियो बि तव्हां ॾिठी हूंदी। अॼु मां यूट्यूबर लाइ ऐं ख़ासि करे जेके इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सां लाॻापियल आहिनि, प्राइवेट चैनल खोलणु चाहिनि था, वेब टीवी खोलणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो स्टूडियो तयारु कयो आहे। हिकिड़े दोस्तनि खे स्टूडियो ठाहे ॾिनो आहे। इहो सॼो तव्हांखे ॾेखारींदासीं त इहो स्टूडियो कीअं थो ठहे। त मां तव्हांखे सभ खां पहिरियां ॾेखारींदुसि स्टूडियो जे लाइ हीअ हिकिड़ी शीट आहे। हीअ बैकग्राउंड शीट आहे जेका क्रोम थींदी आहे। मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयरनि ते क्रोम करण जा उन जा तरीक़ा हूंदा आहिनि। मां उहे बि तव्हांखे सेखारींदुसि क्रोम कीअं थींदी। दोस्तों हीअ शीट मुकमिल स्टैंडर्ड समेत असांखे 30,000 में कराची मां मिली। आदमजी जी दुकान तां तक़रीबन कराची में आदमजी वटि ही प्रोफेशनल स्टूडियो जो सामान मिली सघे थो तव्हांखे जे नओं वठिणो आहे तो इन लाइ ही क्रोम जो तव्हांखे मां तरीक़ो सेखारींदुसि। स्टूडियो में दोस्तों तव्हांखे मथां तव्हांखे लाइटूं नज़र ईंदियूं हूंदियूं। मथां जीअं हेठि लहर लाइटूं, हेठां हीअ जेके साइड वारियूं लाइटूं आहिनि, हिननि खे तॾहिं असांखे प्ले करिणो पवंदो आहे जेॾी महिल हिते स्पेस घणो हुजे, यानी कि हीअ मिनी स्पेस में असांखे हीअ प्ले करणी न पवंदियूं। जॾहिं स्पेस घणो हूंदो तॾहिं हिते असांखे हीअ प्ले करणी पवंदियूं। गूंज पैदा न थिए वॉइस में, आवाज़ में गूंज खे रोकण लाइ असां हीअ जेका शीट आहे हीअ तव्हांखे हीअ नरम शीट तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। हिते लॻल आहे। हीअ तव्हांखे आम दुकाननि तां मिली वेंदी पंहिंजे शहर मां ई, जिते कालीन वग़ैरह खपाईंदा आहिनि उन्हनि हेठां विछाईंदा आहिनि। हीअ उहा नरम कालीन खे करण जे लाइ हीअ वरिती वेंदी आहे। हिन जी शीट जा 2 टुकड़ा पंहिंजे कमरे में भले घणो लॻे त बहितर आहे, पर घटि में घटि 2 टुकड़ा 2 साइडूं लॻण सां वॉइस जेको आहे, वॉइस क्वालिटी हितां जी बहितर थींदी। वॉइस में गूंज उहा मरी थी वञे, उनखे गूंज जी ही प्रोटेक्ट करे थी। सर हिन स्टूडियो में ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त सुठे वारियूं 2 कुर्सियूं हुअणु, जीअं हीअ कुर्सियूं आहिनि, जीअं हिकिड़ो महिमान आहे, ॿियो मेज़बान आहे, 2 कुर्सियूं, ऐं जे 2 महिमान आहिनि त 3 कुर्सियूं, इहे लाज़मी हूंदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु हीअ आहिनि प्रोफेशनल माइकूं, दोस्तनि जूं आहिनि हिते मुख़्तलिफ़ आहे वेब टीवी चैनल, उन्हनि जो असां स्टूडियो सेट कयो आहे ऐं हिन कमु हले वेठो। अहिड़े क़िस्म जी सुठियूं प्रोफेशनल माइकूं। उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हीअ आहे पेंथम माइक। हीअ कंहिं मिक्सर में या कंहिं में कनेक्ट कंदो त उनजे लाइ हीअ जेका आहे पेंथम माइक आहे, जंहिंमें वॉइस क्वालिटी पेंथम जो माना इहो 4 पासा वॉइस कैच कंदी आहे। 4 पासा तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त 4 पासा वॉइस कैच कंदी आहे। हीअ जेॾी महिल असां हिनखे कंहिं मिक्सर में, मां तव्हांखे मिसाल तौरु ॿुधायां, हीअ मिक्सर आहे हिकिड़ो ऑडियो मिक्सर, जंहिंमें असां हिनखे फिट कंदासीं। फिट करण महिल हिन जो जेको कनेक्टिविटी आहे उहा हिन जो बटण मिक्सर जो पेंथम ते लॻाइणो पवंदो। हीअ जेको बटण आहे पेंथम जो, हीअ पेंथम ते कमु कंदी। इन करे हीअ माइक बि वॉइस क्वालिटीअ में ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ स्टूडियोज़ में जिते सिंगिंग जा घणा प्रोग्राम थींदा आहिनि, उन्हनि सिंगिंग जे प्रोग्रामनि में ॻाइण हिनखे वॾो पसंदि कंदा आहिनि, छाकाणि त हिन जी शार्पनेस, हिन जी जेका क्लियरनेस वॉइस जी आहे। ऐं जंहिं महिल हीअ वॉइस रिकॉर्डिंग करण खां पोइ मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयरनि में असां सेट कंदा आहियूं, एडिट कंदा आहियूं वॉइस खे, त उहा क्वालिटी भरपूर अंदाज़ में ॾींदी आहे। सर स्टूडियो में तव्हांखे मां ॿियो ॿुधाईंदो आहियां त अहिड़े क़िस्म जूं 2 लाइटूं, इहो मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त हिननि लाइटुनि जो जंहिं महिल तव्हां हिते स्टूडियो में फॉर एग्ज़ाम्पल मां करे ॿुधायांव, हीअ मां हिते वेठो आहियां, मुंहिंजे साम्हूं कैमरा लॻल आहे ऐं कैमरा में प्रॉम्प्टर बि लॻल आहे। अञा हींअर असां हिन में कैमरा ऐं प्रॉम्प्टर लॻल कोन्हे, जंहिंमें ख़बरूं हलंदियूं आहिनि ऐं ख़बरुनि वारो पढ़ंदो आहे। जंहिं महिल इहो ख़बरुनि वारो पढ़े त हीअ लाइटूं जेके आहिनि उहो हिन पासे जीअं शेड हेॾे न वञे 2 लाइटुनि जो। उन खां अलावा जेके माइकूं आहिनि, जेके दोस्त न्यूज़ स्टूडियो में माइक साम्हूं रखणु चाहिनि था त वेलकम, नथा रखणु चाहिनि त हीअ पेंथम माइक खे हिनखे मथां बॉम स्टैंड बॉम वारी ॾेई हीअ तव्हां हुनजो सॼे रूम खे तव्हां बॉम करे उनजो वॉइस बि पकिड़े सघो था। एयरफोन बि तव्हांखे घुर्बल हूंदा। उन खां अलावा हेठि तव्हां फर्श में ॾिसंदा हूंदो त हीअ जेका शीट आहे, हीअ वाइट शीटूं जेके आहिनि, हीअ असां इन करे रखियूं आहिनि जो मथां जेका रोशनी किरे थी उन जा शेड हेठां बि मथे अछा अचनि।
अगरि जे हेठि ब्लैक हूंदो त ब्लैक कपिड़ो अहिड़ो आहे जो सॼी रोशनी पाण पी वेंदो आहे, वाइट हूंदो त हेठि रोशनी मथे छॾींदो, यानी कि हिकिड़ो शटर कंदो मथे पोइ थो छॾाईंदो। त इन करे जेको हिते वेंदो उन जी जेका फेस जी रोशनी आहे हेठि जी बि बराबरि ईंदी, मथ जी बि बराबरि ईंदी। सो उन लाइ वधीक मां तव्हांखे ॿिए प्रोग्राम में इहो बि ॿुधाईंदुसि त जंहिंमहिल न्यूज़ रिकॉर्डिंग थींदी आहे त उन में अञा घुरबल शयूं हूंदियूं आहिनि। हिते अञा प्रॉम्प्टर उहो असां पाण ठाहियो आहे, उहो प्रॉम्प्टर बि हिते रखे फिट करे तव्हांखे ॿिए प्रोग्राम में उहो बि ॿुधाईंदासीं। ऐं दोस्तो हीउ तमामु हिकिड़ो सुठो कमु आहे। स्टूडियो तव्हां लाज़मी न आहे त को न्यूज़ स्टूडियो ठाहियो, सिंगिंग स्टूडियो ठाहियो, पंहिंजे यूट्यूब ते जेके पंहिंजा प्रोग्राम प्रमोट कयो था उन्हनि लाइ तव्हां इहे अहिड़ो स्टूडियो ठाहियो। यूट्यूब ते त वॾी आमदनी मिली रही आहे, पंहिंजूं वीडियोज़ आहिनि ऐं तव्हांखे ॻाल्हाइण जो फन आहे, तव्हां वटि इल्मु आहे, तव्हां वटि तजुर्बाती हुनर वारो इल्मु आहे, तव्हां अहिड़ो स्टूडियो क़ाइमु करे डेली पंहिंजो कमु अपलोड कंदा रहो। तव्हांखे यूट्यूब ठीकु ठाक आमदनी बि ॾींदो ऐं शोहरत बि ॾींदो। ॿिए प्रोग्राम ताईं अल्लाह हाफ़िज़।